अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया ताजो पंहिंजो असलम भुट्टो। मां पंहिंजे के बि किरदार सां सेटिस्फाई न आहियां। जेको मां करणु चाहियां थो उहो अञा ताईं मूंखे किरदार कोन मिलिया आहिनि। चरैप वारी जेका एक्टिंग ही कमाल हुई। फारूक रिंद डायरेक्टर तमामु सुठो आहे, पर हू एल्टी सोच रखंदो आहे। अक्सर तोखे इहो साड़ थींदो आहे त यार असलम भुट्टो मूंखां अॻिते छो निकिरी वियो। बिल्कुलु साड़ नथो अची सघे, बदिले हसद बि नथो अची सघे। हिकिड़ो ॾुख थींदो आहे तोखे मारणु मुंहिंजे लाइ को सवाब खां घटि न आहे। पिस्टल हेठि कर, डॉन देरिज अहिड़ा रांदीका मूं वटि बि जाम आहिनि। ज़फ़र जसकाणी ओवर कॉन्फिडेंस आहे। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।